अलाह कंदो या सदाई वहंदड़ हूंदी अलाह इनके धाड़ेलन का बचाईंदो जेके धाड़ो था हणन काला बाग वारो पानी सिंध जो रोकण की कोशिश था कन अलाह कंदो त सिंध सदाई आबाद हूंदी ऐं इहो सिंधु नदी वहंदी रहंदी सिंध जा माण्हू मारवाड़ा मिठो पानी सिंधु जो पींदा रहंदा सुभान अल्लाह के मुल्क में मौसम हिकड़ी आ के में बहन पर असा वट 4 मौसमों पाकिस्तान में घणी मौसमों सियारो उन्हारो सर वरी बहार सुभान अल्लाह बहार में तो बहारी थी वींदी गुलड़ा बूटा वण अंगूर कढंदा गुलाब जा गुल टिड़ी पवंदा मोतियो मुगरो चंबेली राबेल गुलड़ा टिड़ी पवंदा वाह जो लुत्फ भई सुरूर आ बहार जी मौसम हां ये अल्लाह जो करम ना है मुझा दोस्तों कहे मुल्क जे अंदर मदनियात आहे के में नाहे पर वाह वाह अल्लाह जा करम पाकिस्तान जे मथा पाकिस्तान जे अंदर पेट्रोल भी निकरे गैस भी निकरे सोन भी निकरे कोयलो भी निकरे ट्रामो भी निकरे फारनहाइट भी निकरे ऐं कीमती पत्थर बलोचिस्तान जो जेको इलाइको आ इन में केतरा एड़ा पत्थर हिन जंहिंमें माहिरन जो चवणा त इन में एड़ा नायाब कीमती पत्थर हिन जेके सोन खां भी वधीक कीमती सुभान अल्लाह पाकिस्तान जी फौज दुनिया की ताकतवर तरीन फौज आ असा के फख्र आ पंजे फौज जे मथा मुझा दोस्तों असा जे वतन अजीज के रब उन्हन नेमतुन सा नवाजियो आ जो ही वतन हुजूर जे आशिकन जो वतन अदब वारन जी धरती आ अदब वारन जी च अदब वारन जी मां भी दुनिया घूमी आयो आहियां पर जेड़ो अदब ऐं एतराम पाकिस्तान में अड़ो किथे भी ना भले पार में हिय ॾिठुम हिकड़े के कुरान पढ़ी 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 थकजी पियो तो कुरान सेरांदी वेहाणो करे सुम्ही पियो अदब आया बेअदबिया ईरान जे हिकड़े माण्हू के ॾिठुम त हथ में जूतो हुजेस बूट लांग बूट बूट भी उन ही हथ में कुरान भी उन ही हथ में गॾु खयूं पियो वञे वरी थैली में विधई तो बूट सां गॾु कुरान भी उन थैली हिकड़ी थैली में बूट भी कुरान अदबा बेअदबिया हिय कुरान जो आयतूं ईरान में वञी ॾिसो कब्रिस्तानन में कुरान जो आयतूं हेठि लिखियूं पियूं आहिनि उन ते बूटन सां हलंदा था वतन अदबा बेअदबिया हां पर पाकिस्तान में मुझे ख्याल में इहो अल्लाह वारन जो फैज़ आ अल्लाह वारन जो फैज़ आ जो अदब जेड़ो पाकिस्तान में आ दुनिया घूमी ॾिसो एड़ो अदब तव्हांखे ॿिए हंधि न मिले सुभान अल्लाह जेकॾहिं हया ॾिसंदो गैरत ॾिसंदो इफ़त ॾिसंदो पाक दामनी ॾिसंदो पर्दो ॾिसंदो औरतुनि में हया ॾिसंदो मेहमान नवाज़ी ॾिसंदो तव्हांखे पाकिस्तान पहिरें नंबर ते नज़र सुभान अल्लाह साईं मुल्क शाम में विस शाम मुल्क नबियन जी धरती आ हुजूर जन फरमाए त जॾहिं दुनिया में फितना घणा थी वञनि त पोइ शाम में वञी रहिजो सुकून शाम में इख्तियार कजो शाम में विस बैतुल लहम जिते हजरत सैयदना ईसा अलैहि सलाम जी विलादत थी हुई उन जाइ ते विस सही जेको मूं मंजर ॾिठो मां मुंहिंजा ज़बान बयान करे नथी सघे त छा उते हालत हुई जो तकरीबन 300 खन न्याणियूं हुजनि 16-17 सालनि 18 सालनि जी उमिरि जूं पर उनखे सिर्फ चड्ढियूं पातल हो ॿियो सॼो जिस्म ज़ाहिर हो उहा जाइ बैतुल लहम हज़रत ईसा अलैहि सलाम जी जाइ विलादत उहो इबादत खानो हुयो ईसाइन जी चर्च हुई उन चर्च जी इहा हालत हुई इबादत खाने यानी जी असां वटि मस्जिद मुतबरक जाइ आहे मोहतरम जाइ आहे मस्जिद कहिड़ो बि माण्हू गंदो हूंदो त मस्जिद में बाद बींदो न हाणे उन्हनि जे मस्जिद जो इबादत खाने जो हाल इहो हुयो त तव्हां बाज़ारुनि जो अंदाज़ो पाण लॻायो
जेकरे उन्हनि जे इबादत खाने जो आलम इहो हुयो त उन्हनि जे बाज़ारुनि जो आलम छा हूंदो। बाज़ार दिमश्क जी बाज़ार जेका जंहिं बाज़ार जे अंदर सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला जी मज़ार पाक आहे। सैयदना अबू हुरैरा जेको घणियुनि हदीसुनि जो रावी आहे, महबूब जो प्यारो असाबी, देश परदेश गॾु रहण वारो असाबी अबू हुरैरा। दिल चाहियो त उनजी दरबार जी ज़ियारत करे अचां, सलाम पेश करे अचां, छो त हदीस जो तालिब इल्म आहियां, हदीस सां मूंखे मोहब्बत आहे। पोइ हदीस जे रुवात सां जिते बि ख़बर पवंदी आहे हली वेंदो आहियां दीदार जे लाइ। वियुसि साईं जेॾी महिल बाज़ार में वियुसि त ख़ुदा ॼाणे छो त कंध मथे खणण जी हिम्मत न पई थिए। हज़ारे औरतूं बिल्कुल बिरहना उघाड़ियूं, बस ईअं को जीअं मच्छी फासाइण जो जार हूंदो आहे न, अहिड़ी जार जहिड़ी का पंहिंजो सदरी आहे या को छाती ते का शइ चढ़ियल आहे या चढ़ड़ी पातल आहे, बाक़ी सॼो जिस्म उघाड़। कराची वारनि औरतुनि ते असां नाराज़ थींदा आहियूं त इहे वॾियूं बेहया आहिनि, बेपर्द आहिनि, पर उन्हनि खे ॾिसी पोइ हे सम्झो पिया त हे बि वॾियूं आहिनि। ही उन्हनि जायुनि जी ॻाल्हि थो ॿुधायां जेकी मुतबरक जायूं आहिनि। मां हाणे उन शहर जो नालो नथो खणां छो त असांजे अक़ीदत जी जाइ आहे। इराक में उहो शहर जिते असांजे मुहबतुनि जो मर्कज़ आहे, मां शहर जो नालो अदबन नथो खणां। उन शहर में वियुसि, मूं सोचियो त मां कुतुब खानो ॾिसां, को किताब वठां। उतो हिकिड़ो अरबी मूं खयो पाण सां गॾु कुतुब खाननि जे लाइ। ख़ुदा जी ज़ात जो कि हाज़िर नाज़िर ॼाणी थो तव्हांखे ॿुधायां त हीअं नौजवान औरत अचे हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे भाकुर पाती। मूं सम्झो शायद ज़ाल अथसि या का रिश्तेदार अथसि, भाकुर पातई, वरी उन खे छॾे वरी ॿिए सां भाकुर पाती, वरी उन खे छॾे टे सां भाकुर पातई। पोइ मूं सम्झो त ही का आवारा गर्द औरत आहे। यानी बाज़ारुनि जे अंदरि इन हद ताईं बाज़ारुनि में शराब ईअं पियो विकामे जीअं असां वटि कोका कोला ऐं सेवन अप ऐं साईं मुंहिंजा पेप्सी विकामंदी आहे न, शराब ईअं पियो विकामे उन मुक़दस शहर जे अंदरि। तव्हां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं मुक़दस शहर ऐं मुक़दस बारगाह उन वटि इहा हालत आहे त ॿाहिरि छा हालत हूंदी। ऐं उन जे निस्बत में असांजे पाकिस्तान ते ख़ुदा जी वॾी रहमत आहे। हाँ अल्हम्दुलिल्लाह, भला घणो नाहे तॾहिं बि काफ़ी हद ताईं औरतुनि में हया आहे, पर्दो आहे, सतुर आहे। मुंहिंजा दोस्तो आलिम आहिनि, पीर आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, मशाइख आहिनि, मजलिसूं आहिनि, आलिम सगोरा पीर बुज़ुर्ग डंडो खयूं वेठा आहिनि। खबरदार खबरदार मुसलमानो, इहो बुज़ुर्गनि आलिमनि जो डंडो आहे, माण्हू सिधा आहे। मुशरफ जहिड़नि घणियूं पुछड़ियूं हयूं त हिते बि इहो आज़ाद माहौल आणियूं, पर अलाह कयो उहे पाण ई तड़जी विया। जन पाकिस्तान खे गंदो करणु चाहियो से ख़ुदि गंद में पइजी विया। पाकिस्तान अञा ताईं पाक आहे। अलाह खे भारत अञा बि पाकिस्तान जी। मुंहिंजा दोस्तो, शुक्रानो अॼोके ॾिहाड़े में तव्हां शुक्राने जो नफ़ल अदा कयो त मौला तुंहिंजा एहसान जो असांखे तो पाक वतन, आज़ाद वतन अता फरमाई। बस हिकिड़ी असांजी बदनसीबी आहे जो असांखे हुकुमरान सुठो नथो मिले। हिकिड़ो हुकुमरान बि रजब तय्यब उर्दुगान जहिड़ो तुर्की में मिलियो आहे न, अहिड़ो हिकिड़ो माण्हू बि असांखे मिली वञे त बस पाकिस्तान असांजो जन्नत आहे। जेको थो अचे पटण ऐं फुरण जे लाइ वॾा पेट खयूं था अचनि। अलाह हिदायत ॾियनि हुकुमराननि जो, अलाह इस्लाह करे। राहिल शरीफ़ खे वो मिंटू पैदा कयूं त ख़ुदा को हिम्मत ॾे, को खण डंडो, वींदे वींदे को एहतिसाब कयूं वञ। ऐं इहा अपील था कयूं असां पंहिंजे फौज जे सालारे आला खे, असां अपील था कयूं त ईअं न वञो, पहिरीं पाकिस्तान में ही जेका गंदगी आहे इन जी सफ़ाई कयूं वञ। मदीने वारो तो ते ख़ुशि थी वेंदुई, राज़ी थी वेंदुई, अलाह जी रहमत वसंदई। तूं ई हिकिड़ी उमेद जी जो किरणो असांखे नज़र थो अची पियो। बाक़ी हिननि त जेके था अचनि, के शरीफ़ के ज़रदारी के केॾो बलाऊं थियूं अचनि, का असांजे पंहिंजो शामतूं अचे थियूं कड़कनि।
मोचड़ा तो तहां भी खाईंदो जेके वोट ॾियो था इन्हनि शराबियुनि कबाबियुनि खे वोट ॾेई तहां था चाढ़ियो न केरु थो चाढ़े वोट ईंदा हिकिड़ो लड्डू मिलंदनि पोइ नचंदा बीठा जीए भुट्टो अदड़ी बेनज़ीर जी अड़े लक्षण त ॾिसो न त कयो छा अथनि हुकूमत सां कलूर कहिड़ा कया अथनि मुल्क खे मुंहिंजा दोस्तो तबाह करण में का कसर न छॾी अथनि बसि को अल्लाह जो फज़ल आहे जो पाकिस्तान बचियो पियो हाँ वोट ॾियो त कंहिं चङे माण्हू को नेक को ॾिसो को भलारो ॾिसो त उन खे वोट ॾियो न जे इन्हनि शराबियुनि कबाबियुनि खे वोट ॾिनव 10 पादर इहे खाईंदा त 15 तव्हांखे बि लॻंदा ॿुधी छॾियो अलाह कंदो नेठ त अलाह कंदो 69 साल थिया आहिनि मन को अलाह करे हाणे रब मिलाए ऐं ईंदो अलाह कंदो ईंदो अहिड़ो मर्द गाज़ी ईंदो अलाह कंदो त पाकिस्तान आहे अब्दाल हितों जो कुझु थधड़ो अमरा पंहिंजे मुर्शिद खे चयोसीं मुल्क में ॾाढो ॾचो थी वियो आहे ॾिफेड़ बदमनी हेॾो होॾो ज़ुल्म लॻा पिया आहिनि ॻाल्हि छा आहे चइबो आहे हितों जो अब्दाल जेको आहे ॾाढो थधड़ो आहे चइसीं मूंखे ज़ियारत कराईंदव चए हा पोइ वञ फलाणी वाड़ीअ में गिदरा वेठो थो विकणे वियो ॾिठई हमरा वेठो आहे फ़कीर दुर्वेश गिदरनि जो ढेर अॻियों पियो अथसि फ़कीरे गिदरो घणे में ॾींदे चए टके में हिकिड़ो वरितई गिदरो ईअं भञी खाधई सही त मिठो न आहे मज़ेदार त न आहे अबा ॿियो खण वरी ॿियो खई उहो भञी चई साईं हीअ बि मज़े जो न आहे अबा भले ॿियो खण हिकिड़े टके में 5 गिदरा भॻई मोटी आहे चइसि ॾाढो थधो आहे चए भाई हिन जे थधाई त मुल्क जो बेड़ो डोड़ियो वरी कुछ वक्त गुजरियो तो मुल्क में ॾाढो अमन सुकून ठाकुर थी वई हर पासे ॾे हिकिड़ो माहौल बदिलजी वियो चइसि हाणे भला माहौल बदिलियल थो नज़र अचे चइबा हाणे उहो ॿियो प्यालो पी वरी ॿियो मुक़ररु थियो आहे अब्दाल जेको हिन इलाइक़े जो उहो ॿियो मुक़ररु थियो आहे चइसि मूंखे ज़ियारत कराईंदे चए हा फलाणी बाज़ार में वञ चौंक ते बीठो थो शरबत विकणे वियो ॾिठई त बराबरि हिकिड़ो बाल्टी हथ में खयूं शरबत बीड़ो वठो मिठो शरबत बाबा इहो शरबत घणे में ॾींदे चई आने में गिलास आनो ॾिनईसि ऐं गिलास वठी 2 ढुक पी चईं हे त मिठो त न आहे जे पी त पियो न त हणाए न लफाट हुन जा टके में 5 गिदरा खारिया हुई पी न त हणाए थो चंबो माफ़ कस मोटी आयो चीज़ी ॾाढो तकड़ो आहे चए भाई इन जी तकड़ त मुल्क में ठप रहंदी आहे सो हाणे को मदीने वारे साईं खे को गॾिजी फ़कीर अर्ज़ कनि त को पाकिस्तान जो मटाए को मर्द ॿियो अचे जेको को डंडे ठोक हुजे हाँ वो मिठा अल्लाह जा वॾा करम आहिनि असांजे वतन ते बस हुकुमरान सुठा अची वञनि हमदर्द अचनि ख़ैर ख़्वाह अचनि सजण अचनि त पाकिस्तान असांजो जन्नत नज़ीर आहे ऐं पाकिस्तान वलियन जी सरज़मीन आहे औलिया जी धरती आहे अल्लाह वारनि जो आस्थानो आहे समझो था हेॾों आखिरी छेड़े ते अब्दुल्ला शाह गाज़ी डंडो खोड़ियो वेठो आहे होॾों वरी अब्दुर्रहमान बाबा ख़ैबर पख्तूनख्वा में डंडो खोड़ियो वेठो आहे विच में वरी ईंदे त किथे दाता साईं वेठो आहे किथे ख्वाजा साईं वेठो आहे किथे बाबा फरीद वेठो आहे किथे मिठो पीर वेठो आहे किथे सोहणो महबूब इलाही वेठो आहे हाँ सुभान अल्लाह अल्लाह वारनि जा आस्थाना उन्हनि जा वजूद उन्हनि जा पाक जिस्म आहिनि जेकी पाकिस्तान खे बचायूं था अचनि पिया जेॾीमहिल
जंग हली पाकिस्तान हिंदुस्तान जी तो इंडिया जा पायलट पिया चवन जहाजन जा जेकी पंजो जंगी जहाज हलाइण वारा फौजी पायलट पिया चवन तो या पाकिस्तान वट फौज केड़ी आ सावन कपड़न वारी जे किया जे जेरी मला सा निशानो वठी जाम छोरे वारी पुल के निशानो वठी हिया बम उछलियो सी त दिसूं पिया त सावन कपड़न वारा अची विया उहे बम वठंदा झोली में विझंदा पिया वञन जे केडी मल दिसूं त हिकड़ी पुल जी जाइ ते टे पुलियूं पियूं नजर अचन हाने निशानो असा के रेडार में टे पुलूं थियूं नजर अचन असा के आर्डर मिलियो त हिकड़ी पुल आ जाम छोरे वारी हिते बम केराइणो आ पर हिते त पुलूं ही टे हन हिकड़ी ते हयोसी त उहो वञी झंग में किरियो पुल सही सलामत बीठी हाँ सुभान अल्लाह जे असा इए दिसूं पिया हवाउन में फजाउन में सब्ज रंग जे साए रंग जे कपड़न वारा जवान हुया जेकी असा जा मिसाइल असा जा बम जमीन ते पहुंचण न पिया ॾियन अग में झटे वठन पिया इहा फौज हले केड़ी आ पाकिस्तान ओ वञणी जा ॿार तोखे केड़ी ख़बर त पाकिस्तान में मर्द वेठा आहिनि मर्द हाँ अल्लाह जा मर्द वेठा आहिनि हज़रत गौस अली कलंदर रहमतुल्लाह अलैह फरमायो त जहाज में चढ़ियुस कप्तान सां वञी मिलियुसि कप्तान खां पुछम को मर्द ॾिठुई कि हा हिकिड़ो मर्द ॾिठुम कि कीअं जे जेॾीमहिल जहाज हलियो बंबई में जा समुंड में हलियो त मूंखों केबिन मुंहिंजी में आयो पुछण लॻो बा हे जहाज जिते पहुचण में घणा ॾींहं लॻंदा मुंहिंजो 15 ॾींहं लॻंदा 15 ॾींहं यको समुंड में बाबा असांजो जी घबराए थो असांखे हिते करार नथो अचे जल्दी कर न असांखे जल्दी पहुचा न जिते कि बाबा मिशनरी इहा आहे असांजो टाइम इहो आहे 15 ॾींहं लॻंदा आहिनि बाक़ी तो में जे मुड़सी आहे त ॾेखार जे भला हितों जो बंबई मां निकिरो त कहिड़ो बंदर ईंदो जे ग्वादर खां पोइ कहिड़ो ईंदो जे पोइ अदन जे अदन खां पोइ कहिड़ो ईंदो जे पोइ मुखा जे मुखा खां पोइ कहिड़ो बंदर ईंदो जे हुदैदा खां पोइ कहिड़ो बंदर ईंदो जे जिद्दो त लंगर लाइ जिद्दो पहुची वियो हीअं जो ॿाहिरि ॾिसां त जिते जूं माड़ियूं पियूं नज़र अचनि अड़े हे त बंबई मां निकिरंदा आहियूं 3-4 ॾींहं किनारो ई नज़र न ईंदो आहे हे माड़ियूं हे बतियूं हे जिद्दे जूं नंढड़ी ॿेड़ी खे लाथी वञी ॾिसी आहे त जिद्दो आहे ॿियो को शहर आहे ॾिसी आहे त जिद्दो आहे ओ जेके लफ़्ज़ चवंदो वियो न ग्वादर त जहाज ग्वादर पहुची वियो अदन त जहाज अदन पहुची वियो मुखा त जहाज मुखा पहुची वियो हुदैदा त जहाज हुदैदा पहुची वियो जिद्दा त जहाज जिद्दे पहुची वियो ये मर्द है जो ये मर्द है जेकी अल्लाह उन्हनि खे पावर ॾिनो आहे सुभान अल्लाह हाणे विस मिस्र में हिकिड़े मर्द जी रब मूंखे बि ज़ियारत कराए सुभान अल्लाह मिस्र जो शहर आहे दुसूक दाल सीन वा काफ कलम दुसूक उन दुसूक जे शहर में हजरत सैयद इब्राहिम अद-दसूकी रहमतुल्लाह अलैह वडो कामिल वली थी गुजरिया उनजी मस्जिद पाक आ उनजो कुब्बो शरीफ आ मज़ार आ ऐं वडो हिकिड़ो फैज़ वारो आस्थानो आ उते मूंखे हाज़िरी थी उते वियुस अञा दरबार में दाख़िल थियुस त हिकिड़े माण्हू अचे मूंखे भाकुर पातई पर भाकुर न कटे वठी रुनो 5 मिंट यको रोंदो रहियो मूंखे चई त मां 15 सालन खां वठी तव्हांजे इंतज़ार में आहियां 15 सालन खां वठी तव्हांजे इंतज़ार में आहियां मूंखां क़िबला मुर्शिद करीम सोहणे महबूब इलाही जे बारे में पुछई अल्लाह अकबर कबीरा ही दुसूक में सोना मुर्शिद मातली में हिन के मातली वाले बुजुर्ग जी की खबर पई मूंखे ईअं लॻो त ही को हुज़ूरी में मजलिस में वञण वारो आहे ऐं उते मुलाक़ातूं बुजुर्गनि जूं जिते थींदियूं आहिनि दीवान लॻंदो आहे न दीवान वलीअनि जो दीवान लॻंदो आहे
हर मुल्क जा वली जिंदा साहिबाने मज़ार बि गॾु थींदा आहिनि। कॾहिं उन्हनि जी सदारत मदीने वारो साईं पाण कंदो आहे, कॾहिं मौला अली शेर खुदा कंदो आहे, ऐं कॾहिं वरी सदारत बगदाद वारो सोणो गौसे आज़म दस्तगीर मुर्शिद मुहियुद्दीन कंदो। मूंखे चवण लॻो त क़ाबिलना माक वहादा सिर्रुम मिनल इसरार, जी तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे ऐं ही राज़नि मां हिकिड़ो राज़ आहे। हाणे मूंखे राज़नि वाज़नि जी ख़बर कोन्हे, राज़ ॼाण तूं ॼाण, पर मूंखे ख़ुशी थी आहे जो तोसां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। ऐं मूं हुनखे चिताए ॾिठो त मूंखे ईअं लॻो त काफ़ी भेरा ॼण मूं हिनखे ॾिठो हुजे, हालांकि मां पहिरियों भेरो हुन सां मिलियोसि, या ख़्वाब में या को अहिड़ो तसवर मुंहिंजे पंहिंजो ज़हन में वेठल हुयो, पर मूंखे ईअं लॻो त हे नाश आशना न आहे, ही अणप हुयो माण्हू न आहे, मुंहिंजो ॼातल सुञातल माण्हू। सुभान अल्लाह। ऐं उन मर्द उहे राज़ जूं ॻाल्हियूं कयूं जेकी मुंहिंजे ज़िंदगी में मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर न हुई, जेका उन मूंखे ॻाल्हियूं मालूम थियो त मर्द आहिनि, अॼु बि मर्द आहिनि मुंहिंजा दोस्तो। अल्लाह ताला जल शानो जा मर्द हिन धरती ते मौजूद आहिनि, जन जे सदके पाकिस्तान हले पियो। पोइ या मर्द थिजे या मर्दनि जे पाड़े में रहिजे, साईं मौलाना अब्दुल रब की, या मर्द थिजे या मर्द जे पाड़े में रहिजे। जे मर्द न थिया आहियूं त भला मर्दनि जे पाड़े में रहूं, अल्लाह वारनि सां निस्बत जोड़ियूं, उन्हनि जे सोबतुनि में, उन्हनि जे मजलिसुनि में वञूं, उन्हनि जे कचहरियुनि में वेहूं। उन्हनि मर्दनि जे सदके रब असां ते बि मेहर फरमाईंदो। अल्लाह वारनि सां निस्बत रखो, खुदा वारनि सां ताल्लुक रखो, अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो। मुंहिंजा दोस्तो, इहा मोहब्बत तव्हांखे मदीने वारे साईं वटि पहुचाए छॾे। मोर मिस्की हवसे दाश्त के कअब रसद, दस्त दर पाए कबूतर जद नागाह रसीद। किविल हुई, उनखे शौक़ थियो त मदीनो ॾिसां। हाय हाय हाय, छा किविल माकोड़ी, छा मदीनो, पर सिक जो सीने में लगी, इश्क जो सीने में लगो। मौला मदीनो ॾेखारे पोए भली मार, लहने ओ जा गाय खड़ने जा। ओ पिंजरो पाक रसूल जो दातर असांखे तूं ॾेखारे पोए भली मार, लहने ओ जा गाय खड़ने जा। है मौला मदीनो ॾेखारे, लहने ओ जा गाय खड़ने जा। पानी अरब शरीफ जो परवर असांखे तूं पियार पोए भली मार। किविल खे शौक़ थियो त मदीनो ॾिसां, किथे मदीनो किथे माकोड़ी जो पंध। कुछ पंध हली हिकिड़े वण ॾिठे, चढ़ी ॾिसां मन हरम जा मुनारा नज़र अचनि। मथे चढ़ी आ मुनारा ॾिसां, ओचितो हरम जो कबूतर उन वण ते अची वेठो आ। उन किविल छा कयो जो उन हरम जे कबूतर जे पेरनि में चंबड़ी पई, उन जे कदमनि में मोहब्बत जो भाकुर विधई, मोहब्बत जो भाकुर विधई, उन कदमनि में चंबड़ी पई। हरम जो कबूतर वठी जो उॾाणो आ, हिकिड़ी ॿ फरकी ॾिनई त वञी मदीने पाक पहुतो। ओ मिठा बराबर असां बि उन किविल वांगुरु कमज़ोर आहियूं, पर कंहिं मर्द कंहिं उन हरम जे कबूतर
के मदीने जे पंधु करण वारे कबूतर जा पैर छले उन्हें जे कदमन में चंबड़ी पो उहे जे नजर कंदा उहे जे करम जी निगाह कंदा त तोखे हिकड़ी भरकी ॾींदा ऐं मदीने पहुचाईंदा। पो जरे मदीने पहुते त छा थींदो मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में मिलिया मोहब्बत वारनि खे छॾिया बारी बख्शे कुल छॾिया बारी बख्शे कुल बदकार मदीने में मिलिया मोहब्बत वारनि खे आका जे हाजते गौस कुतुब कई अबदाल भी ईंदा आहिनि जिथे गौस कुतुब कई अबदाल भी ईंदा आहिनि आका जे खजाने मां जे झोल भरींदा आहिनि सुल्तान सखी सरवर सुल्तान सखी सरवर सरदार मदीने में हर को न पुजे पांदी हिय बख्त जी बाजिया हर को न पुजे पांदी हिय बख्त जी बाजिया सोई तो रसे दरते जिते जान बुराजिया अखियुन सां ॾिसन आशिक अखियुन सां ॾिसन आशिक इसरार मदीने में चो चो थिया हिते हाणे दिल न लगे हलो कर मुलाकाए हिते हाणे दिल न लगे हलो कर मुलाकाए छड़ सिंध सगोरी के हलो लागा पालाए वटो काफलो करमियुन जो हल मदनीअ दे काहे वटो काफलो करमियुन जो हल मदनीअ दे काहे हली जान बजा ॾिस तूं जिन सार मदीने में ओ मिठा जे मदीने वञण तो चाहीं जे मदीने वारो ॾिसण तो चाहीं त पोइ वञ के कामिल जा कदम छल के अल्लाह वारे जी सोबत में वे सालिहन जी संगत में वे त तोखे मदीने वारे जा जलवा भी नजर अची वेंदा। अल्लाह करीम शाल मुझो चवण तवां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। रब करीम शाल असांजे वतन पाकिस्तान जी हिफाजत फरमाए अंदरूनी बैरूनी खतरन का हिन पाक धरती के महफूज फरमाए। अल्लाह ताला जल्ल शानो शाल असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जो दीदार नसीब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मन जो मुरादों पूरियों कर कर्ज वारन जा कर्ज लाह बीमारन के शिफा नसीब कर दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर।
हिन आस्ताने के क़यामत ताईं आबाद रखजां। ये मुंहिंजा मौला हिन आस्ताने के क़यामत ताईं आबाद रखजां। ये मुंहिंजा मौला दरबार फजलाबाद शरीफ, करमाबाद, सालिहाबाद, दिलबराबाद, करमपुर शरीफ के दरबार महबूब इलाही के क़यामत ताईं आबाद रखजां। मुंहिंजा मौला असांजे मुर्शिदनि जो आस्तानो दरबार रहमतपुर शरीफ क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखजां। ये फैज़ जा चिश्मा क़यामत ताईं जारी ऐं सारी रखजां। करीम रब हिन पूरे मजमे ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। ये मुंहिंजा मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे। असांजे प्यारे वतन जी हिफ़ाज़त फरमा, पाक वतन जी हिफ़ाज़त फरमा। असांजे फौज जी मदद फरमा, ज़रबे अज़्ब कामयाब फरमा। करीम रब हुज़ूर जे सदके हिन वतन के अंदरूनी बैरूनी ख़तरन का महफूज फरमा। ए मुंहिंजा मौला असांजे सिंध सगोरी जी ख़ुसूसी तोखे पारत हुजे। ए मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असां सभिनी जे मथां रहमो करम फरमा। बेनिमाज़िन के निमाज़ी बना, तालिहन के सालिह बना, बदकारन के नेकोकार बना, बदआमालन के नेक आमाल बना। उहे कम करा जन में तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मुंहिंजा मौला असांजा हथड़ा खाली न मोटा, पंहिंजे हबीब जे सदके असां ते करम कर। पंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदके, पंहिंजे सिफ़ात उलिया जे सदके, पंहिंजे इस्म आज़म जे सदके असांजा गुनाह बख़्श कर, असांजा गुनाह माफ़ कर, असांखे गुनाहनि खां बचा, बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां महफूज़ फरमा। उहे कम करा जिन में तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। ये मुंहिंजा मौला असांजे बचड़नि ते राज़ी थी, असांजे औलाद खे असांजे अखियुनि जो ठार बना, असांजे बच्चनि खे दीन जो आलिम क़ुरान जो हाफ़िज़ बना। करीम रब असांजे अबे अमड़ ते राज़ी थी, मुंहिंजा मौला असांजे ओड़े पाड़े ते राज़ी थी। करीम रब जन जन दुआउनि जे लाइ चयो आहे तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं कर, सभिनी जे मन जा मक़सद पूरा फरमा। ए मुंहिंजा मौला ही सारी जमात तोखे परती, हिन फ़क़ीरनि खे मुंहिंजा मौला ख़ुशि रखजांइ, आबाद रखजांइ, शाद आबाद रखजांइ। ये मुंहिंजा मौला हिननि जा वेड़ा वसंदड़ रखजांइ। ये मुंहिंजा मौला हिन मुंहिंजे बचड़नि खे को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजांइ। ये मुंहिंजा मौला हिननि ते का कोसी वाह न घुलाइजांइ। हिन मुंहिंजे बच्चनि जी तोखे पारत थी। ये मुंहिंजा मौला ही फ़क़ीर जिते बि हुजनि, रातियुनि में, ॾींहंनि में, सुबुहनि में, शामुनि में, तोखे हिननि जी पारत थी। ये मुंहिंजा मौला हिन मिस्कीन फ़क़ीरनि, हिन जमात, हिन मुंहिंजे बच्चनि जी तोखे पारत। ये मुंहिंजा मौला जे बीमार आहिनि उनखे शिफ़ा ॾे, जे दर्दमंद आहिनि उनजा दर्द दूर कर, जे परेशान आहिनि जूं परेशानियूं दूर कर। ये मुंहिंजा मौला ही फ़क़ीर जिते बि हुजनि तोखो जा बि दुआ घुरनि, इन्हनि जी दुआऊं क़बूल कजाए, इन्हनि जूं दुआऊं क़बूल कजाए। ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके, पंहिंजे महबूब जे सदके हिन मिस्कीन फ़क़ीरनि ते राज़ी थी। असांजा ऐब न उघाड़जाए, असां तो बाझ जो बुढ़ो न लाहिजाए। ये मुंहिंजा मौला ही उम्मीदवार बणिजी अचनि था, मूं वटि त कुझु न आहे, छा मां हिननि खे ॾियां। मुंहिंजा मौला तुंहिंजा खज़ाना भरपूर आहिनि, तूं सभिनी जूं झोलियूं भर, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। ये मुंहिंजा मौला जेकी बि हिन आस्ताने ते उम्मीदवार आया आहिनि उन्हनि जूं उम्मीदूं पूरियूं कर। जेके बे औलाद आहिनि उनखे साले औलाद ॾे, बे औलादनि खे साले औलाद ॾे, बेरोज़गारनि खे हलाल रोज़गार ॾे। ये मुंहिंजा मौला दुनिया जी पारत थी, आख़िरत जी पारत थी, बुरे मौत खां बचाए जाए, डिघी बीमारियुनि खां बचाए जाए, पराई मोहताजी खां बचाए जाए, कुशादी रोज़ी ॾिजाए। ये मुंहिंजा मौला पराई मोहताजी खां महफूज़ रखजाए। ये मुंहिंजा करीम रब हुज़ूर जे इश्क में जियार, हुज़ूर जे इश्क वारो मौत नसीब कर। ये मुंहिंजा मौला जॾहिं असां ते मरण जो वक़्तु अचे ओॾी महिल मदीने वारे जो जलवो निगाहुनि जे साम्हूं हुजे, हुज़ूर जो चेहरो मुबारक निगाहुनि जे साम्हूं हुजे, कलमे जो विर्द हुजे, सलातो सलाम जी तवार हुजे ऐं दम परवाज़ थी वञे।
ए मुझा मौला असांखे मौत जी सख्ती का बचाए जाए, कब्र जे अज़ाब का बचाए जाए, कब्र जी सख्ती का बचाए जाए, महशर जे मैदान में असांखे रुसवाइयुनि का बचाए जाए, असांजा ऐब न उघाड़ जाए मुझा मौला। महशर जे मैदान में असांखे मदीने वारे जे अॻियां रुसवा न कजाए, हुजूर जे अॻियां असांखे रुसवा न कजाए, पंहिंजे मुर्शिद जे अॻियां असांखे शर्मसार न कजाए। ये मुझा मौला पंहिंजे हबीब जे सदके करम कर, पंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदके, पंहिंजे सिफ़ात उलिया जे सदके असां ते बाश कर, असां ते फज़ुल कर। ही फकीर, ही फकीरियाणियूं, ही न्याणियूं, ही बच्चा सब तुझे दर ते मेड़ आहिनि मुंहिंजा मौला। भला ही हेतिरा माण्हू गॾिजी के अमीर के वॾेरे के MP वटि मेड़ खणी वञूं त वो ख़ाली न मोटाए मुंहिंजा मौला। तू सखी आई, असां सब तुझे दर ते मेड़ आई, असांजा गुनाह बख्श कर, असांजूं ख़ताऊं बख्श कर, असांजा मुक़द्दर संवारे छॾ, असांजी बिगड़ी बणाए छॾ, असांजा उल्टा कम बि सिधा करे ॾे, न थियणा कम बि तूं बणाए ॾे। जेकी परेशानियूं खयूं वेठा आहिनि तूं हर कंहिंजी दिलि ॾिसी थो, हर कंहिंजा हाल ॼाणी थो। हे मुंहिंजा मौला ही बचड़ा जेकी परेशानियूं खणी आया आहिनि अॼु हिननि खे ख़ाली न मोटाइजा। मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके, सोने हबीब जे अहले बैत अतहार जे सदके, सहाबा किराम जे सदके, ए मुंहिंजा मौला बगदाद वारे सोने मुर्शिद दस्तगीर जे सदके, रहमतपुर वारे मिठे पीर जे सदके, मुझे सोने रहबर फजलाबादी महबूब इलाही जे सदके, करीम रब असांजा हथड़ा खाली न मोटा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि